असां पंहिंजी हिकु वीडियो अंदर सूमरा क़ौम जो तफ़सीली अहवाल पेश करे चुका आहियूं। अॼु जी हिन वीडियो में सूमरनि खां पोइ सिंध ते हुकूमत कंदड़ समा क़ौम जो अहवाल पेश करे रहिया आहियूं। सम्मन के कुछ मुअर्रिख़ राजपूत त के उन्हनि खे अरब नस्ल सम्झनि था, जॾहिं त के उन्हनि खे जमशेद ईरानी सां ॻंढिनि था। मोहतरम जनाब अयाज़ भागत साहब पंहिंजे किताब सिंध में रहंदड़ ज़ातियूं क़ौमूं ऐं क़बीला में लिखनि था त सिंध में रहंदड़नि जी अक्सरत समा ज़ात वारनि जी आहे ऐं सभिनी सिंधियुनि खे गॾियल तौरु समाट चयो वेंदो आहे। हिकु चवणी आहे त सिंध समूं काछी चन्नू जैसलमेर भट्टी। समन जो नस्ल साम बिन नूह खां शुरू थिए थो। महीन वारे दौर में संबारा राजा ऐं संबारा क़बीला समा हुआ। उनखां पोइ खेनि सम्यो सॾियो वियो, जिन खे आर्यन, वेन्स ऐं शूदर सॾियो। चवनि था त द्वारिका जो राजा किरशन महाराज, जंहिंखे देवता जो दर्जो हासिल आहे, सो पिणु उन ई नस्ल मां हो। सदुन ख़ानदान मां राजा सांबस उर्फ समूह सेवण में हुकूमत कंदो हो, जंहिंखे सिकंदर मक़दूनी क़तल कराए छॾियो हो। आलिमनि मुताबिक़ पटाला देबल तोड़े ॿिया इलाइक़ा संदुस मातहत हुआ। चवनि था त सन 325 क़ब्ल मसीह में जॾहिं यूनानी फ़ाते सिकंदर आज़म सिंध मां लांघाउ थियो हो त तॾहिं हितां जे मुतअद्दिद रियासतनि ऐं क़बीलनि खेसि ललकारियो हो। अॼोके ज़माने जे दादू ऐं सेवण इलाइक़नि ते उन दौर में राजा सांबस हुकुम हलाईंदो हो। वटस हज़ारनि जी तादाद में सवार ऐं पैदल सिपाही हुआ, जिन खे हिन सिकंदर आज़म जे ख़िलाफ़ मैदान जंग ते लाथो हो। संदुस मर्कज़ सेवण हो, जंहिंखे यूनानिन सिंधियामाना सॾियो आहे। बादशाह फ़ातिहाना जोश में अची सांबस के क़तल करायो ऐं मुतअद्दिद शहरनि के बाह ॾेई साड़े वीरान करायो। चवनि था त सिंध जो राय ख़ानदान, जंहिं 550 ईस्वी खां 650 ईस्वी ताईं हुकूमत कई, से पिणु समा हुआ। राय संदुस मज़हबी लक़ब हो। जॾहिं राजा चच साज़िश ज़रिए इक़्तिदार हासिल कयो त समा अताब हेठि हुआ। पोइ जॾहिं अरबन सिंध ते काह कई त सम्मन अरबन जी मदद कई। चवनि था त द्वारिका जे राजा किरशन महाराज जे मुतअद्दिद ज़ालनि मां हिकु जो नालो तारीख़ दाननि ॼाम बोती लिखियो आहे। सो असुल में ॼामुल आहे, जंहिंजी औलाद समा हुआ। जिन ॼामुल पुठियां ॼाम जो लक़ब इख़्तियार कयो। हिकु रायो उहो बि आहे त राजा किरशन जो हिकु लक़ब सयाम बि हो, जंहिंजी माना आहे कारो, सांवरो या कणक रंगो। उहो लफ़्ज़ बिगड़ी करे ॼाम थियो, यानी सिंध जा समा राजा किरशन ऐं राणी ॼामुल पुठियां ॼाम जो लक़ब इख़्तियार कयो। जनाब ग़ुलाम मोहम्मद लाखो साहब पंहिंजे किताब सम्मन जी सल्तनत में लिखे थो त काठियावाड़ जे राजा किरशन जी ज़ाल ॼामोती मां राजा सांभा थियो, जंहिं सिंध में मीना नगर ते समा नगर जो नालो रखी उन खे पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयो। ही सल्तनत सिंध समा सॾिबी हुई। राजा सांबस संदुस नस्ल मां हो। ॼामोती मां हुजण करे ॼाम संदुन लक़ब हो। कुझु मुअर्रिख़नि नज़दीक ॼाम जो लक़ब हुक्मराननि पाण न बल्कि माण्हुनि उन्हनि खे ॼाम जो लक़ब ॾेई सरदार मुक़ररु कयो हो। समन जे मुसलमान थियण मुतालिक़ का हतमी मालूमात नाहे। अंग्रेज़ मुअर्रिख़ H.T. लैम्ब्रिक लिखे थो त कुझु समन अरबन जे सिंध ते काह वक़्तु इस्लाम क़बूल कयो ऐं जिन मज़हब न क़बूल कयो, उहे कच्छ ऐं काठियावाड़ ॾांहुं हलिया विया। कुझु मुअर्रिख़ लिखनि था त समन हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर में तबलीग ऐं नरमी सां मुसलमान थिया, जॾहिं त कुझु जे नज़दीक पीराणे पीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह
पंहिंजे पुट खे सिंध ॾांहुं तबलीग वास्ते मोकिलियो। सम्मा उन जे हथ ते मुसलमान थिया। बहरहाल इहा ॻाल्हि बग़ैर कंहिं शक जे चई सघिजे थी त सम्मा सिंध सुहारी जा क़दीम बाशिंदा आहिनि जिन जूं क़दीम सिंध ते हुकूमतूं हुयूं। सूमरनि जे ज़वाल खां पोइ सम्मन खे हिकु दफ़ो ॿीहर उसरण जो मौक़ो मिलियो। उन्हनि पंहिंजूं हुकूमतूं क़ाइमु कयूं जिन जो बयानु इंशा अल्लाह आईंदा वीडियो में कयो वेंदो।